अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां सभिनी खे सुबुह जी सुरहाण में असां भलीकार चऊं था। मां तव्हांजी पंहिंजी मेज़बान बाग़ ग़ज़ल। यकीनन मूंखे उम्मीद आहे त तव्हां सभु पंहिंजे पंहिंजे घरनि में ख़ुशि ऐं आबाद हूंदो। अॼु जुमे जो ॾींहुं आहे ऐं हिकु हफ़्तो कीअं गुज़री वेंदो आहे ख़बर न पवंदी आहे। असां 5 शोज़ करे वेंदा आहियूं हिकु हफ़्ते जा, त माशाल्लाह सुठो वक़्तु गुज़रंदो आहे, सुठो वीक गुज़री वेंदो आहे। तव्हां सभिनी सां कचहरी बि थींदी आहे ऐं लाजो भाई सां बि असां सॉन्ग्स बि ॿुधंदा आहियूं। अस्सलाम वालेकुम, कैसे हैं आप? ठीक हैं? गुड मॉर्निंग कहती हूँ मैं आपको। वेरी गुड मॉर्निंग। थैंक यू। त नाज़रीन, जीअं असां शाइरी जी ॻाल्हि कयूं त सिंध जा खोड़ सारा शाइर आहिनि ऐं जेके रही बि चुका आहिनि, जिन सिंध जी अकासी कई आहे पंहिंजे सोन जहिड़े शाइराना लफ़्ज़नि सां। त अॼु उन हिसाब सां हिकिड़ो असां स्पेशल प्रोग्राम रखियो आहे। जिथे संग न साथी उते विया उकारे, तॾहिं वेठा बेवस खे शायदि विसारे। न की पाण आया न की सॾु ॿुधनि था, उतां मुंहिंजा मारू मयारू मुंझनि था। त मुंहिंजा नाना ताजल बेवस सिंध जा हिकु वॾा शाइर, सिर्फ़ु सिंध जा न बल्कि इंडिया ताईं उन्हनि जी जेका सिंध मुंहिंजी अमा जो जेको उन्हनि खे हिकिड़ो लक़ब मिलियो, हिकिड़ो ट्रिब्यूट उन्हनि खे मिलियो, जेको सिंधियुनि जो उते इंडिया में उन्हनि खे नेशनल एंथम जो रिवॉर्ड ॾिनो हुयो इंडिया वारनि। ऐं खोड़ सारा कलाम उन्हनि जा मैडम आबदा परवीन ॻाया आहिनि, खोड़ सारा कलाम उन्हनि जा उस्ताद मोहम्मद यूसुफ बि ॻाया आहिनि। त असां उन्हनि खे हमेशह यादि रखंदा आहियूं। चवंदा आहिनि न त हिकिड़ो आर्टिस्ट जेको हूंदो आहे पूरी ज़िंदगी यादि रहंदो आहे, पूरी ज़िंदगी उनजो कमु जेकॾहिं असां उनखे गॾु गॾु खणी हलंदा आहियूं त पूरी ज़िंदगी असां उनखे यादि कंदा रहंदा आहियूं। त असां वटि अॼु महिमान बि आहिनि ऐं अॼु मां थोरो ॻाल्हाइण खां बि अजीब मूंखे फील थो थिए, छो जो मुंहिंजा पंहिंजा बाबा साईं हिते मौजूदु आहिनि। बाबा साईं सां मुंहिंजे नाना ताजल बेवस जी तमामु सुठी हिकिड़ी अंडरस्टैंडिंग हुई। मुंहिंजे मामनि सां बि एतिरी न हुई जेतिरी मुंहिंजे बाबा सां मुंहिंजा नाना क्लोज़ हूंदा हुया। मोस्टली असां सां गॾु ई ॾींहं गुज़ारींदा हुया ऐं अॼु उन्हनि जी यादि ते असां हीउ प्रोग्राम रखियो आहे। तमामु कलाम बि ॿुधंदासीं ऐं मां बि तव्हांखे ॿुधाईंदमि। असां वटि उस्ताद बि मौजूदु आहिनि, त मां पहिरियां वेलकम कंदसि मुर्तज़ा लाशारी खे। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो बाबा? ठीकु आहियो? मां तव्हांखे बाबा ई चवंदमि, मां तव्हांजो नालो नथी खणी सघां। त असां वटि सेकेंडली गेस्ट आहिनि उस्ताद बादल राही, उन्हनि खे बि वेलकम कंदासीं। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु आहे? बिल्कुलु ठीकु। सिंध जो वॾो नालो आहिनि उस्ताद बादल राही, तमामु सुठा असांजा रागी आहिनि, कंपोज़र आहिनि ऐं मुंहिंजे लाइ मुंहिंजी हिकिड़ी बिग सपोर्ट आहिनि, ईअं चई था सघूं। त तव्हां सां मां शुरू कंदमि त कुझु यादगार पल तव्हांखे यादि हुजनि ताजल बेवस सां, त उहो थोरो असांजे नाज़रीन खे जेकॾहिं शेयर कयो तव्हां। सभ खां पहिरीं त धरती टीवी जी मैनेजमेंट जी महिरबानी जो पंहिंजे हीरोज़ खे यादि रखनि था। धरती टीवी जेको फ़र्ज़ु निभाए थी, सभिनी असां सिंधी मीडिया खे चऊं था त उहो अहिड़े नमूने सां इन शयुनि खे हीरोज़ खे यादि रखणु खपे। चाहे ताजल सां मुंहिंजी माना हिकिड़ो रिश्तो जेको थियो उहो ईअं सम्झो त ॼण पीउ पुटु वारो बि हुयो, हिकिड़े दोस्त वारो बि हुयो। सो खोड़ सारियूं यादूं आहिनि हुननि सां गॾु। हू बेसिकली हिकिड़ो सिंध जो आशिक़ माण्हू हो। सो अहिड़ा माण्हू सदियुनि में पैदा थींदा आहिनि। सो उन्हनि जी शाइरी, हाणे मां को राइटर त न आहियां, पर उन्हनि जी संगत में थोरो घणो जेको कुझु उथियासीं वेठासीं सिखियासीं, थोरो कमाल क़िस्म जो माण्हू हुयो। उहो बेसिकली हुयो सिंध जो आशिक़ ऐं हिकिड़ो इंतिहाई प्रीत ऐं प्रेम करण वारो माण्हू हो। हुन हिकिड़ो शेर आहे त नफ़रत आहे तुंहिंजो ॾाढो प्यारु करण जी मूंखे पिट। सो कुर्ब सां प्रीत सां भरियल माण्हू हुयो। सो हुनजे बारे में इहो चई सघिजे थो त उहो ईअं चइजे सिंध जो आशिक़ हुयो ऐं चवंदो त सिंध उहा धरती आहे जिते रोलू कुतनि खे बि मानी मिलंदी आहे, दुनिया में अहिड़ो को मुल्क कोन्हे को। वाह वाह, तमामु सुठी ॻाल्हि। बिल्कुलु। त चाचा खे बि असां वेलकम कंदासीं, बादल राही खे। हिकु त महिरबानी तव्हां आयो एतिरे अरसे खां पोइ, तव्हांखे वक़्तु बि मिलियो असां ॾे अचण जो। त कीअं पियो हले तव्हांजी ज़िंदगी जो सफ़र? बसि ज़िंदगी जो सफ़र हिकु ॾींहुं आहे, हिकु ॾींहुं ख़तम बि थींदो। बिल्कुलु। हा, बसि मिड़ेई पिया पंहिंजे सिंधी ॿोली जी ख़िदमत कयूं, पंहिंजे सिंधी माण्हुनि जी ख़िदमत पिया कयूं। बिल्कुलु। अच्छा, तव्हांजो इंडिया बि वञणु थियो ताजल बेवस सां गॾु। जी हा। कुझु जेकॾहिं तव्हांखे का अहिड़ी मेमोरी यादि हुजे जेका तव्हां शेयर करणु चाहियो असां सां? हा, इंडिया में तक़रीबन मूंखे जेको मूं महसूसु कयो, ताजल बेवस त सॼी दुनिया जो हिकु वॾो अज़ीम
शख़्स हो जंहिंमें को बि शक कोन्हे को, पर जिते वेंदा हुआसीं त उते हुन माण्हू खे एतिरा यादि करण वारा माण्हू हुआ। पोइ जॻहियूं हूंदियूं हुयूं त ताजुल बेवस साहिबु हिते ईंदो, हिते 50-100 200 माण्हू गॾु थी वेंदा, सॼी राति हुनजी कचहरी में गुज़री वेंदी हुई। सुबुह थी वेंदो हो त असां निंड न कंदा हुआसीं हुनजी गुफ़्तगू, हुनजी शाइरी ऐं हुनजे लफ़्ज़नि में। पोइ हिकिड़ी जॻह ते मुंबई शहर में हिकिड़ो वॾो प्रोग्राम हुजे, उन प्रोग्राम में मूंखे बि दावत हुई ॻाइण जे लाइ करे, ऐं मां बि वियुसि। त पोयां जेको बैनर लॻल हो, पेनाफ्लेक्स लॻल हो, उन प्रोग्राम जो नालो रखियलु हो सिंध मुंहिंजी अमा। तॾहिं मूंखे ॾाढी ख़ुशी थी त ताजुल बेवस साहिब जूं इहे सिटूं ऐं इंडिया जहिड़े शहर मुंबई में, ऐं उन जो उन प्रोग्राम जो उनवान ई इहो त सिंध मुंहिंजी अमा। ॾाढी इहो असां सिंध वासियुनि जे लाइ एज़ाज़ आहे उहो माण्हू। त मां चाहींदसि त जेकॾहिं तव्हां असांखे कुझु ॿुधायो शुरूआत में। जी जी उन खां पोइ मां बि ॿुधाईंदसि। बसि तयारी वठूं था जी, ॾिसूं था। साईं जो हिकिड़ो लोकगीत आहे जेको तव्हांजे नज़र पिया था। कांगलड़ो कांगलड़ो कारो झर जो कांगलड़ो, कांगलड़ो कांगलड़ो कारो झर जो कांगलड़ो, ओ आतण मुझे आयो आतण मुझे आयो कांगलड़ो कांगलड़ो कारो झर जो कांगलड़ो। खोड़ मिलाए खुशबूयूं मिस्रीअ जे पाणीअ में मूं, खोड़ मिलाए खुशबूयूं मिस्रीअ जे पाणीअ में मूं। मिठो रोट पचायो मिठो रोट पचायो आतण मुझे आयो कांगलड़ो 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 कारो झर जो कांगलड़ो। गानियों गिचीअ में तंहिंखे पाए पेरन में छलड़ा पहराए, गानियों गिचीअ में तंहिंखे पाए पेरन में छलड़ा पहराए। ओ पिरन कांग उड़ायो आतण मुझे आयो पिरन कांग उड़ायो आतण मुझे आयो कांगलड़ो 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 कारो झर जो कांगलड़ो। वड फुड़े जूं मिलियूं वाधायूं, वड फुड़े जूं मिलियूं वाधायूं कांगल आहिनि कन लायूं। ओ बेवस संग सजायो आतण मुझे आयो
बेवस सांग सजायो अतण मुझे आयो कांगलड़ो 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 कारो जर जो कांगलड़ो अस्सलामुअलैकुम नाज़रीन, तव्हां सभिनी खे हिकु भेरो ॿीहर भली कार चऊं था। सुबुह जी सुरहाण में तमामु ख़ूबसूरत सुबुह आहे ऐं अॼु स्पेशली असां ताजल बेवस ते असां पंहिंजे प्रोग्राम जो कंटेंट रखियो आहे ऐं अॼु उन्हनि जी यादि ते असां गाना बि ॻाईंदासीं, उन्हनि जी यादि ते असां पुराणियूं ॻाल्हियूं बि यादि कंदासीं जेको उन्हनि जो फैमिली सां हिकिड़ो वक़्तु गुज़रियो ऐं जेका फैमिली जी बॉन्डिंग हुई असां उनखे बि अॼु यादि कंदासीं। त मां सभिनि खां पहिरियां वेलकम कंदसि ताजल बेवस जी सभिनि खां वॾी न्याणी जेके आहिनि ऐं मुंहिंजी वालदा बि आहिनि, नूरजहान खे। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो अम्मी? ठीकु आहियो? बिल्कुलु। त सेकेंड असां वटि महिमान आहिनि, अम्मी खां नंढा आहिनि, अम्मी जा भाउ आहिनि, ताजल बेवस जा वॾा वॾा पुट आहिनि, त उन्हनि खे असां वेलकम कंदासीं। सलीम ताज खे। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो मामा? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु, बिल्कुलु। ऐं थर्ड पर्सन असां वटि जेके आहिनि, सिंध जा तमामु वॾा शाइर आहिनि, इंडिया में बि हुननि खोड़ सारो मतिलबु ट्रैवल कयो आहे, मुंहिंजे नाना सां गॾु बि ट्रैवल कयो आहे ऐं तमामु सुठी शाइरी उन्हनि जी आहे। चवंदा आहिनि न त जेका बेस्ट बडीज़ जेके हूंदा आहिनि ज़िंदगी जा, त मुंहिंजे नाना जा हिकिड़ा उहे बेस्ट बडी रही चुका आहिनि। उन्हनि जो घणो वक़्तु मुंहिंजे नाना सां गुज़रियो आहे। तमामु वॾा, तमामु सुठी पर्सनैलिटी, तमामु वॾा शाइर हिदायत बलोच खे असां वेलकम कंदासीं। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु आहियो? तव्हांजी महिरबानी। महिरबानी, तमामु सुठो लॻो तव्हां बि असांजे प्रोग्राम में आयो, असांखे वक़्तु ॾिनो। त थोरो मां चाहींदसि जेकॾहिं ताजल बेवस ते कुझु लफ़्ज़ तव्हां ॻाल्हायो, उन्हनि जी पर्सनैलिटी ते, उन्हनि जी नेचर ते। हाणे ताजल बेवस मुंहिंजो तमामु वॾो दोस्त हुयो। शाइर अदीब त थींदा आहिनि, हर को सुञाणंदो आहे त भई ताजल खे जंहिं ॾिठो बि न आहे उहो बि शाइरी पढ़ी सघे थो, कलाम ॿुधी सघे थो। पर असांजो वक़्तु त ईअं हुयो जो सुबुह शाम असांजो गॾु वेहणु हूंदो हो। मां ख़ुशनसीब बि ॾाढो आहियां ऐं साॻे वक़्तु मां बदनसीब बि ॾाढो आहियां। ख़ुशनसीब इन जे करे जो ताजल बेवस जहिड़ा माण्हू मुंहिंजा गहरा दोस्त रहिया, शमशीर लहेतरी जहिड़ा माण्हू मुंहिंजा गहरा दोस्त रहिया, जेके हाणे ॿई न रहिया आहिनि ऐं हेॾे वॾे जहान में मां अकेलो थी वियो आहियां। सो ताजल दोस्त ख़ैर हुयो ई हुयो, पर तमामु वॾो हिंद ऐं सिंध जो वॾो शाइर हुयो, जेके हिंद ऐं सिंध में तमामु घणा माण्हू सुञाणनि था। बिल्कुलु बिल्कुलु, बेशक। त सलीम ताज बि असां सां गॾु मौजूदु आहिनि, ताजुल बेवस जा सभिनि खां वॾा फर्ज़ंद आहिनि। त तव्हां ॿुधायो, पंहिंजे बाबा सां तव्हांजो वक़्तु गुज़रियो, यकीनन तव्हां वॾा आहियो घर में, त तव्हां सां वधीक उन्हनि जी अंडरस्टैंडिंग, तव्हां सां वधीक वक़्तु गुज़रियो हूंदो, कुझु ॻाल्हियूं हाईलाइट कयो। जीअं तव्हां चयो त मां वाक़ई वॾो पुटु हुउमि, त नंढे हूंदे खां ई मुंहिंजो जेके यादूं आहिनि बाबा जे सां, जेको मूंखे रिकॉल थो कयां, त मां ॾेढ ॿिनि सालनि जो हुउमि त बाबा मूंखे वठी वियो गॾु साइकिल ते विहारे। असांजे ॻोठ खां, असांजी पुफीअ जो ॻोठ को मेल खनि परे, त साइकिल ते गॾु वठी विहारे वियो। त मूंखे उहा सभ खां पहिरीं यादि बाबे जी अञा ताईं उहा आहे। त साइकिल जे अॻियां वेही मूंखे ॾाढो मज़ो आयो। बाबा मूंखे वठी वियो, रस्ते में बीहारे हिकिड़ी जाइ ते वरी फोटो बि कढियो हुअईं। फोटो अञा ताईं मूं वटि महफ़ूज़ पियो आहे। उहो कैमरा में त बाबा सां मूं ॾाढो गॾु क्लोज़ टाइम गुज़ारियो, तमामु घणो टाइम गुज़ारियो। जीअं त मां वॾो हुउमि घर में, त बाबा जी ख़िदमत करणु या जेको आहे जीअं थोरो वॾो थियुमि त उन्हनि खे, उन्हनि जे दोस्तनि खे विहारणु, उन्हनि सां गॾु वेही कचहरी करणु, या उहे कचहरियूं कंदा त मां वेही कचहरियूं ॿुधंदो हुउमि। त ताजल बेवस जेको आहे न, जीअं चाचा हिदायत चयो, त शाइर त तमामु वॾो हो, उन में को शक कोन्हे त हिंदू ऐं सिंधी जो तमामु वॾो शाइर हो, पर उन खां वॾो शायदि इंसानु हो। माना हुन में जेका इंसानियत जा जेके जज़्बा आहिनि, हू जीअं अंदरि हो तीअं ॿाहिरि हो। त जेके मां वॾियूं ॻाल्हियूं जेकॾहिं मां मिसाल तौरु कयां, जीअं मां कीअं बाबा खे ॾिठो, त सभ खां वॾी ॻाल्हि आहे त बाबा जीअं अंदरि हो तीअं ॿाहिरि हो। मतिलबु इहा
उन में का ॿियाई हूंदी कोन, इहा साफ़ ज़ाहिर थी वेंदो त जेको दिलि में अथसि उहा ॻाल्हि करे थो। बिल्कुलु। कॾहिं कूड़ ॻाल्हाईंदे असां हुनखे ॾिठो ई कोन। वाह मतिलबु हू चवंदो त कूड़ ॻाल्हाइण जो माना इहो इंसानु आहे ई कोन बेसिकली। वाह वाह माण्हू खे कूड़ ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे कोन। पोइ भले जेकॾहिं का बंदाई थी वञे त पोइ सच ॻाल्हाए माण्हू जेको आहे ॻाल्हि ॿिए खे ॿुधाए छॾे। बिल्कुलु। ऐं टी ॻाल्हि इहा त माना हू असांखे नंढे हूंदे खां, बल्कि मूंखे स्पेशली नंढे हूंदे खां इहे सबक़ ॾींदो हो प्रैक्टिकली बि, त तव्हां माण्हुनि ते ट्रस्ट कयो, एतबार कयो। माण्हुनि जी मजबूरियूं हूंदियूं आहिनि, उन करे वीचारा जेको आहे तव्हांखे का ॻाल्हि घुमाए करे ॿुधाईंदा हूंदा, पर हू चवंदो तव्हां हुननि ते शक न कयो। जो इंसान ते शक करणु हुन माना हिकिड़ी पॉजिटिव सोच रखो। पॉजिटिव सोच रखो। कॉल बि असां वटि आहे, कचहरी जो सिलसिलो बि जारी रहंदो। अस्सलाम वालेकुम। जी केरु पिया ॻाल्हायो? ज़ोया। जी ज़ोया, कीअं आहियो? छा चवणु चाहींदो? मां ठीकु आहियां। मां शेर ॿुधाईंदमि तव्हांखे। जी जी ॿुधायो। मैं उसके हाथों में था टूटे शीशे की तरह, बड़ी उम्मीद थी बिखरने नहीं देगा, गिराया कुछ इस अदा से कि समेटने की आस ही ना रही। वाह वाह, तमामु सुठो तव्हां ॿुधायो, पर हाणे ॾुखनि खे ख़तमु कयो ज़ोया। तव्हां हमेशह असांखे तमामु ग़मगीन शेर ॿुधाईंदा आहियो। त नूरजहान बि असां सां मौजूदु आहिनि, ताजल बेवर जी सभिनि खां वॾी न्याणी। तव्हां ख़िदमतूं कयूं, ज़ाहिर आहे असां नंढपण खां ॿुधंदा आया आहियूं जो तव्हां नाना सां इलाही वक़्तु गुज़ारियो छो जो तव्हां सभिनि खां वॾी न्याणी उन्हनि जा हुयो। त नंढपण खां तव्हां एतिरी ख़िदमतूं कयूं, नाना बाबा जा जेके महिमान ईंदा हुया घर में, शाइर ईंदा हुया, अदीब ईंदा हुया, कीअं उहो वक़्तु गुज़रियो ऐं थोरो उनखे जे करे हाईलाइट कयूं। बाक़ी सभ खां पहिरीं त मुंहिंजे तरफ़ां मुबारक हुजनि लख लख। ख़ैर मुबारक। ऐं ॿियो त अॼु बाबा जो सम्झ ॾियणु काज आहे, सालगिरह अथसि न। ॿियो नंढपण खां ई बाबा तमामु असां सभिनी सां प्यारु कंदो हो। ऐं ॿिया जेके फनकार जेके ईंदा हुआ बाबा जन जी प्रैक्टिस वग़ैरह रिहर्सल थींदी असांजे घर, बाबा ऑफिस में अॻु में अची वेही रहंदा हुआ, त मां उन्हनि जी ख़िदमतूं कंदी हुअमि। चाचा मोहम्मद जुमन, चाचा मोहम्मद यूसुफ जेके बि आहे अदे आबदा वारा सभु जेके वॾा वॾा फनकार आहे न, सभिनि जी मां ख़िदमतूं कयूं आहिनि। कीअं लॻंदो? चांहि पाणी जेसि ताईं बाबा अचे, चाचा वियो, बाबा अचण वारो आहे, बाबा 3:30 लॻे ईंदो ऑफिस मां। पोइ बसि पोइ उहे ई बसि शुरू थी वेंदा हुआसीं। बसि एॾो मज़ो नंढे हूंदे खां ई। मतलब बाबा ऑफिस बि वेंदा हुया ऐं वरी अचण सां अॻु में महिमान वेठा हूंदा हुआसीं। अच्छा। ऐं ॻोठ वारा बि सभु बसि सॼी ड्राइंग रूम असांजी भरियल हूंदी हुतां। लाइब्रेरी हूंदी हिकिड़ी। वरी शाम जो चाचा हिदायत वारा, चाचो हैदरी ऐं चाचो एॾो ज़बरदस्त माहौल, इमामदीन पठान, उहे तॾहिं असांजा बाबे जे जाइ ते आहिनि। ज़बरदस्त। अच्छा मुर्तज़ा लाशारी, तव्हां न्याणो चइबो आहे न, न्याणो आहियो ताजल बेवस जा। तव्हांजो ट्रैवलिंग बि उन्हनि सां घणी गुज़री, तव्हांजो वक़्तु बि घणो गुज़रियो। तव्हां उन्हनि जे अंदरि कहिड़ियूं कहिड़ियूं अहिड़ियूं शयूं ॾिठियूं जंहिंमें तव्हांखे लॻो हुजे, या किथे किथे तव्हां उनखे ॾिठो त अफ़सुरदा बि थींदा हूंदा? ज़ाहिर हिकिड़ो इंसानु आहे, पंहिंजे वस में न आहे, किथे किथे उन्हनि खे मुश्किल वक़्तु बि फेस थिया हूंदा, त उन्हनि शयुनि खे उन्हनि कीअं ॾिठो? बाबा पहिरीं ॻाल्हि इहा त हुनजी डिक्शनरी में मायूसी हुई कान। वाह वाह। हा, जहिड़े बि हाल में हुजिबो, हैप्पी रहिबो। जेकॾहिं खीसे में पैसा आहिनि तॾहिं बि ठीकु आहे, न आहिनि त बि का परवाह कान्हे का। बेइंतहा माना हर शइ सां प्यारु करण वारो माण्हू हो। कुदरत वारे ईअं सम्झो प्यारु हुन में जे अंदरि में भरियो हो। तो अहिड़ा माण्हू तमामु घटि आहिनि। मुंहिंजो घणो वक़्तु हुन सां गॾु गुज़रियो, या अदा फ़कीर मोहम्मद सां। पोइ या पहिरियों हुननि जी दोस्ती हुई अदा फ़कीर मोहम्मद जी, चाहे ताजल जी। हा, मां इहो बि तव्हांखां पुछणु चाहींदमि त तव्हांजो रिश्तो कीअं थियो अम्मी सां? हा, उहो ईअं थियो त पंहिंजो ताजल जो किताबु छपियो पहिरियों हुयो जॾहिं भोए बणी, ऐं शेख हयात जो बि किताबु छपियल हुयो। पोइ हुन में अदा फ़कीर मोहम्मद तंहिं ज़माने में हिलाल मैगज़ीन कढंदो हो। अच्छा अच्छा। उन्हनि छा कयो, तबसरो जेको कयूं त हुन में विच में लकी ॾे हिकिड़े पासे ताजल ते कमेंट्स हुया, ॿिए पासे हुन ते हुया शेख हयात से। अच्छा। हा, उहो बि हिकिड़ो ध्यानदार क़िस्म जो माण्हू हूंदो, हुनजो तजियो जेको हूंदो उहो ॾाढो पॉज़िटिव हूंदो, मतिलबु हिदायत साहबरनि घणो वक़्तु गॾु गुज़ारियो। पोइ इतफ़ाक़ सां चाहे ताजल जो पढ़ियो त हीउ पहुतो हुते वञी पंहिंजो हिलाल पाकिस्तान जे दफ़्तर में। अच्छा। उते जो वियो त साम्हूं ई वञी वेठो अदा फ़कीर मोहम्मद जे साम्हूं। हुनखे चयो यार मूंखे जेको आहे फ़कीर मोहम्मद लाशारी सां मिलणो आहे। अच्छा। हुनखे ख़बर ई त हीउ उहो ई आहे। सही। बराबरि हुन चयईं वियो तव्हां मुलाक़ात करायूं था। तंहिं ज़माने में टेलीफोन ते ख़बरूं लिखबियूं, हुन जेको आहे ख़बरूं बि लिखियूं, ॾिठी यार थोरो बेचैन थो, चई छा मिली कंदो, बेकार माण्हू अथव। अच्छा। हा सही। इहो हुनखे चई हमरा खे ॻाल्हि न पई वणे।
सो ईअं बसि पोइ दोस्ती खां पोइ माइटी मिटी थी वई। वाह वाह, बसि क़िस्मत में लिखियल हूंदो आहे त पोइ उहो कीअं बि जेको आहे थींदो आहे। जी बाबा त बिल्कुलु सिंगिंग बिल्कुलु डायरेक्टर जी फरमाइश आहे त हिकिड़ो असां गीत बि ॿुधायूं। नाना जी यादि ते असां प्रोग्राम कयो आहे, तव्हां सभु वेठा आहियो वॾा, तव्हां खां बि इजाज़त वठंदमि ऐं चाचा बादल राय खां बि इजाज़त वठंदमि ऐं लाजो भाई खां बि मां इजाज़त वठंदमि ऐं टपाल मेज़बान खां बि इजाज़त वठंदमि, छो जो टपाल में ई ज़िंदगी आहे। महिमान नवाज़ जेके टपाल जो राज़ ई मेज़बानी में आहे ऐं टपाल जो साथ हमेशह पंहिंजे घर में रखो। सेकेंडली मूंखे माइक जेकॾहिं चाचा तव्हां पास कंदो त ऐं डिलाइट बिल्कुलु कैडबरी डिलाइट बि आहे, तव्हां घरनि में पंहिंजे ॿारनि खे या पाण बि खाए सघो था, तमामु सुठी ऐं यमी चॉकलेट आहे। त नाना साईं जो कलाम आहे, मोटी मिलंदासीं तॾहिं खिलंदासीं।
अल्लाहु 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 अल्लाहु। जॾहिं वरंदियूं कूंजड़ियूं मोटी मिलंदासीं तॾहिं खिलंदासीं जॾहिं वरंदियूं कूंजड़ियूं जॾहिं वरंदियूं मेहरबानी मेहरबानी मेहरबानी। ब्रेक जो टाइम है नाज़रीन, थोड़ी देर में असां मोटूं था। ॾिसंदा रहो धरती टीवी। वेलकम बैक नाज़रीन, तमाम सभी के एक भेरो बीहर भलीकार चऊं था। सुबह जी सुरहान में तमाम खूबसूरत सुबह है। असां कलामन के भी गड गड रखूं था। ताजल बेवस जी 2 ॾींहं पहिरियां सालगिरह हुई त उन मौके ते असां अॼु प्रोग्राम रखियो आहे स्पेशली ताजल बेवस के ट्रिब्यूट ॾियण लाइ। त उन्हनि जी फैमिली असां सां गॾु मौजूदु आहिनि, उन्हनि जी वॾी न्याणी मौजूदु आहिनि, उन्हनि जा न्याणा मौजूदु आहिनि, उन्हनि जा वॾा फर्ज़ंद मौजूदु आहिनि, उन्हनि जा बेस्ट फ्रेंड चाचा हिदायत बलोच साहब मौजूदु आहिनि। त इन्हनि सां कचेरी जारी और सारी आहे त उन्हनि जी यादि ते असां अॼु ॻाल्हायूं पिया। त अमी नूरजहान, मां तव्हांखे नूरजहान चवंदमि, तव्हांजो नालो कंहिं रखियो? बाक़ी जॾहिं मां ॼाई हुअसि न त बाबा साईं जन लाहौर में हूंदा जी, पोइ वरी मैडम नूरजहान तां मुतासिर थी करे मुंहिंजो नालो नूरजहान रखियो। ज़बरदस्त। तव्हांजे बाबा सां गॾु वधीक वक़्तु गुज़रियो तमामु। का अहिड़ी यादि, का हूअं त खोड़ सारियूं ॻाल्हियूं हूंदियूं, खोड़ सारी यादूं हूंदियूं, पर जेकॾहिं का हिकिड़ी अहिड़ी मख़सूस यादि तव्हांखे पूरी ज़िंदगी न विसरे? इहो बाक़ी जॾहिं असां ॻोठ वेंदा हुआसीं न त नंढा ॿिया त सभु नंढा, असां 7 भेणियूं तॾहिं 2 भाउर हूंदा हुआसीं या ईअं। त ॻोठ वेंदा हुआसीं न, पोइ बाबा जंहिं बि शहर खां गुज़रंदा हुआसीं न असां, त बाबा उनजी सॼी हिस्ट्री ॿुधाईंदो। अच्छा, कचहरी कंदो हलंदो, वरी भिक्षा ते वठी हलंदो, उहा ज़ियारत कराईंदो, वरी हाला हलंदो त उते जेको ॻोठनि जे ॿारनि जे लाइ, पोड़नि जे लाइ, औरतुनि जे लाइ सभु मिट माइट त हूंदा न, सभिनि जे लाइ मिड़ी थोरी थोरी सुखड़ी हर शइ जे हर कंहिंजे लाइ वठंदो। पोइ जॾहिं उते असां ख़बर हूंदी आहे न बसि अचण वारा जॾहिं असां पहुचंदा हुआसीं न त अॻु में सभु अचे बाबे जे घर अचे, अॻु में अचे वेही रहंदा। पोइ ईअं लॻंदो ॼण बाबा ॼण मुर्शिद थी करे उते पहुचे थो, ऐं एॾी सभु इज़त ॾींदा, सभु एॾो सभु बाबा जी मतिलबु कंदा। बिल्कुलु उहे यादगिरियूं अञा ताईं हर वक़्तु मतिलबु सोचींदी आहियां, ॻोठु यादि ईंदो आहे। तव्हांखे त मोस्टली बाबा यादि ई हूंदा आहिनि, छो जो तव्हां सभिनि खां वॾी न्याणी आहियो हुननि जी, ऐं असां तव्हां सां गॾु रहंदा आहियूं त असांखे ख़बर आहे। ॻाल्हि ॿुध न, मूंखे हर वक़्तु अलाह साईं, बाबा साईं ऐं चाचो फ़क़ीर अहमद हर वक़्तु यादि हूंदो आहे। बिल्कुलु। फ़क़ीर मोहम्मद लाशारी जी मां तव्हां सभिनी खे ॻाल्हि ॿुधाईंदी हलां त तमामु वॾा सिंध जा अदीब हुया, ऐं उहे मुंहिंजे बाबा जा वॾा भाउ हुया। त बाबा मुर्तज़ा लाशारी इन्हनि जा वॾा भाउ हुया। बाबा जी उन्हनि सां बि खोड़ वधीक अंडरस्टैंडिंग हूंदी हुई, उहे बाबा जी इंस्पिरेशन रहिया आहिनि। आइडियल जंहिंखे चइबो आहे बाबा जा उहे हुया। त बाबा जे अखियुनि में मां ॻोढ़ा ॾिसां थी, इन करे मां हाणे बाबा सां हीअं न ॻाल्हाईंदमि। त चाचा हिदायत बलोच साहब सां मां ॻाल्हाईंदमि। त मां जेके चाहियां थी, तव्हां पाण हिकिड़ा शाइर आहियो, त मां चाहींदमि जेकॾहिं कुझु सिटूं तव्हां असांखे ॿुधायो शाइरी जूं, या कुझु जॾहिं बाबा नाना बाबा वेंटिलेटर ते हुया तॾहिं तव्हां कुझु लिखियो? हा, उन वक़्तु
साईं लियाकत नेशनल हॉस्पिटल में हुया जी ॻाल्हाए नथा सघे पिया पोइ रजिस्टर रखियो हुअऊं जी त जेके माण्हू तबियत पुछण लाइ अचनि पिया जी उहे वरी पंहिंजा रिमार्क्स या तासरात रजिस्टर ते लिखनि पिया सही त उन वक़्तु ई ईअं बसि ईअं हलंदे हलंदे मूं 2-3 सिटूं लिखी वरितियूं जी, हुयूं त तोसां ॻाल्हाइनि था माण्हू यार ताजल अख़्त खोल तोखे परचाइनि था माण्हू यार ताजल अख़्त खोल वाह तोखे रिझाइनि था माण्हू यार ताजल अख़्त खोल प्यार मोटाइनि था माण्हू वाह यार ताजल अख़्त खोल तोखे कीअं चाहिनि था माण्हू वाह यार ताजल अख़्त खोल तोखे ॿाॾाइनि था माण्हू यार ताजल अख़्त खोल वाह कीअं न मुरझाइनि था माण्हू वाह यार ताजल अख़्त खोल सुभान अल्लाह पर तमामु ताजल अख़ न खोली बहरहाल हाणे जेकॾहिं तव्हां मूंखे चओ था त 2-3 सिटूं मां सालगिरह जी जी जे बारे में ॿुधाए थोरो छॾियां मुख़्तसिर करे ॿुधाइजो हा गुलशन जे हवाउनि जी अॼु सालगिरह आहे वाह बुलबुल जे सदाउनि जी वाह वाह अॼु सालगिरह आहे वाह वाह राबेल गुलाबनि जी अॼु सालगिरह आहे गुलनि जे हुगाउनि जी वाह अॼु सालगिरह आहे वाह हिकु वादे वफ़ा साथी हिकु साफ़ सफ़ा साथी वादनि ऐं वफ़ाउनि जी वाह अॼु सालगिरह आहे वाह शोलनि ऐं शोआउनि सां जंहिं देश खे झरकायो वाह वाह शोलनि ऐं शोआउनि जी अॼु सालगिरह आहे वाह अॼु सालगिरह आहे पर मुर्क नाम ॻोढ़नि ऐं रुआरनि जी अॼु सालगिरह आहे वाह 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 ज़बरदस्त 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 तमामु सुठो ऐं गहरो तव्हां असांखे शेर ॿुधायो जी सलीम ताज बि असां सां मौजूदु आहिनि त मामा तव्हां ॿुधायो खोड़ सारा सुवाल आहिनि दिलि भरिजी ईंदो आहे जॾहिं त पोइ लफ़्ज़ बि खुटी पवंदा आहिनि ऐं सुवाल बि खुटी पवंदा आहिनि का अहिड़ी ॻाल्हि तव्हांखे बि जेका हमेशह यादि ईंदी हुजे बाबा जी जेकॾहिं तव्हां अकेला वेठा हुजो ऐं तव्हांखे उहे ॻाल्हियूं तव्हांजे माइंड में घुमंदियूं हुजनि ऐं तव्हां चवंदा हुजो काश बाबा हींअर ताईं गॾु हुजनि बिल्कुलु अहिड़ी के ॻाल्हियूं बिल्कुलु बाबा जो जेको सॼी शाइरी जो मुहावरो आहे उहो असां सभिनी खे ख़बर आहे त सिंध सां इश्क़ ऐं सिंध सां प्यारु ठीकु आहे उन जो वरी असां प्रैक्टिकल बि इहो ॾिठो त नंढे हूंदे खां वठी त उहो असांखे बि इहे सबक़ ॾींदो रहियो सिंध जा हालात कहिड़ा बि हुजनि उन्हनि त कॾहिं कंप्रोमाइज़ न कई पंहिंजी सरकारी नौकिरी हूंदे सुठी सरकारी नौकिरी हूंदे उनजी परवाह न कई ऐं उहो अहिड़ा अहिड़ा शेयर ॾींदो रहियो मार्शल जे दौर में उन खां पहिरियां उन खां पोइ बि कॾहिं नौकिरी जी परवाह बि न कई त पहिरीं ॻाल्हि त उहो सिंध सां इश्क जेको आहे न हुनजो उहो पंहिंजो जुनूनी हुयो बिल्कुलु उनजो को उन ते कंप्रोमाइज़ न कंदो त असांखे बि साॻा सबक़ ॾींदो ऐं मेरा माण्हू ईंदा मिसाल तौरु घर में नंढे हूंदे असां नंढा हूंदा हुआसीं त कॾहिं कॾहिं ईअं माण्हू लॻंदो आहे कराचीअ में अचे जेका मेरा माण्हू छा था कनि अचे त जॾहिं बाबा खे इहो महसूसु थियो त शायदि जेको आहे सो असांखे सुठो नथो लॻे त हिकु ॾींहुं मूंखे विहारे ऐं इहो चयईं बाबा हीअ माण्हू मेरा इन करे थी जो हीअ मिटी जा माण्हू थी ठीकु आहे चयईं ॿियो सभु कुझु छॾे ॾिजो कयो न कयो पर हिननि माण्हुनि सां इश्क करणु हिननि माण्हुनि सां प्यारु करणु करे न छॾिजो जो इहे मेरा इन करे जो इहे मिटी वारा माण्हू आहिनि इहे मिटी वारा माण्हू आहिनि वाह वाह तमामु सुठी ऐं हिकिड़ी सूफ़ी सोच बिल्कुलु अच्छा बाबा मुर्तज़ा लाशारी खां बि मां सवालु कंदमि जॾहिं बाबा वञनि पिया हिन दुनिया मां लाॾाणो करे उन खां पहिरियां जॾहिं हॉस्पिटल में एडमिट थिया त उन खां हॉस्पिटल खां पहिरियां वारी राति असांजे घर उन्हनि गुज़ारी हुई तव्हांखे यकीनन यादि हूंदो उन यादि जूं कुझु जेकॾहिं यादूं तव्हां रिकॉल कयूं बाबा उन्हनि सां त एतिरियूं यादुनि जो मतिलबु उनजो काथो नथा करे सघूं ॿियो वरी मुंहिंजी घणी अटैचमेंट हुजी या ताजल सां या फ़कीर मोहन सां इन ॿिन्ही ते मां ॻाल्हाए कोन सघंदो आहियां
मां छा थोरो जज़्बाती थी वेंदो आहे ॿिन्ही जे मामले में। बहरहाल इहे मुंहिंजे लाइ सम्झो त मुंहिंजा मॉडल हुया, मुंहिंजो उत्साह हुया, हुन खां घणो कुझु सिखियो। हुननि हिकिड़ो तमामु सुठो हिकिड़ो जेको मैसेज ॾिनो उहो इहो त बाबा असां कराची खे ओन कीअं कयूं। अॻे दफ़े सलीम बि ज़िक्र कयो हुन ॻाल्हि जो। कराची खे ओन करण जो मक़सदु असां माण्हू जेसिताईं हिते कराची में क़बरूं न ठहंदियूं तेसिताईं असां कराची खे ओन न करे सघंदासीं। इहा हुन वसियत कई, इन करे हुन पाण खे चौकनी क़ब्रस्तान ते रखायो। ऐं इहो सभिनी सिंध वारनि लाइ मैसेज आहे त कराची खे जेकॾहिं असां पंहिंजो शहरु सम्झूं था, जेकॾहिं ओन कयूं था, चाहे ताजियल जो मैसेज आहे, असां पंहिंजूं क़बरुनि जो तय कयूं, पंहिंजूं क़बरूं हिते ठाराईंदासीं, तॾहिं हिन शहर खे तव्हां ओन करे सघंदो। इहो हुन वॾो मैसेज, तमामु गहरी ॻाल्हि आहे इहा। ऐं सलीम ताज, तव्हांजा जेके चवंदा आहिनि, तव्हांजी वाइफ जा जेके पीउ शमशेर उल हैदरी साहब ऐं तव्हांजा बाबा ताजुल बेवस साहब, तमामु ख़ूबसूरत हिकिड़ो मैच। ऐं हींअर बि जेकॾहिं असां ॾिसूं त उन ॿिन्हिनि जी क़बरूं गॾु आहिनि। तव्हांजो रिश्तो कीअं थियो उन्हनि सां, शमशेर उल हैदरी जी न्याणी सां? असां जीअं ई वॾा थियासीं न त असां चाचा शमशेर ऐं बाबा खे गॾु ई ॾिठो। सही, मतिलबु उहो चाचा हिदायत बि उन्हनि मां शामिलु हूंदो, पर ख़ासि करे बाबा ऐं चाचा शमशेर जो पाण में एतिरो प्यारु हूंदो जो ड्रेसिंग बि मुंहिंजे ख़्याल में हिकु जहिड़ी कंदा, हिकु जहिड़ा कपिड़ा पाईंदा, चेहरा बि मिलंदा, हिकु जहिड़ा उहो हेयर स्टाइल रखंदा। त मतिलबु हू हिक ॿिए सां एतिरो इश्क कंदा, एतिरा इंस्पायर आहे हिक ॿिए मां, जो हू तमामु माना गहरा हूंदा। पर ज़ाहिर हुनजे गहराइप जे करे असां बि वरी फैमिलियूं पाण में पंहिंजो गहरियूं थींदी वियूं नंढे हूंदे खां ई वठी। सो वरी ॿियो वरी चवंदा आहिनि त रिश्ता मथे लिखियल हूंदा आहिनि शायदि। ईअं थियो तव्हांजो रिश्तो? ज़बरदस्त, ज़बरदस्त। ॿाहिरि न ॾिसी सघियासीं। अच्छा, ख़ैर आहे, पर ऑप्शन अञा बि आहे। जी, अच्छा नूरजान, मूंखे अजीब थो लॻे नालो खणण, छो जो तव्हां मुंहिंजी अमड़ आहियो। तव्हांजी अमड़ जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं असां, त तव्हांजी अम्मा जो बाबा सां कीअं तालुक़ु हुयो, की केतिरी फ्रेंडशिप हुई, या तव्हां वधीक वेझो हुयो? दोस्ती जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं। अच्छा, बाबा अम्मा सां ॾाढो प्यारु कंदो हो। ऐं अम्मा जॾहिं शादी थी न त अम्मा मिडिल क्लास, मतिलबु थोरो पढ़ियल हुई। पोइ शादी खां पोइ बाबा हुनखे पढ़ायो ऐं नौकिरी वठाइणीसि, टीचर थी। अम्मा मतिलबु अम्मा ॻाल्हि कंदी आहे न, मां न पढ़ंदी हुअसि, पोइ ज़ोरीअ बि मिड़ई। बाबा अम्मा खां 10 साल वॾो, अम्मा नंढी हूंदी, पोइ ॿारनि वांगुरु हुनखे ट्रीट करे हुनखे पढ़ाईंदो। वरी रांदीका वठी चवंदी अम्मा मूंखे, अम्मा असांजी तमामु लाडली पंहिंजे पीउ माउ जी। अच्छा, बिल्कुलु बिल्कुलु, माशाअल्लाह सां तव्हां आयो। हा, पोइ अम्मा खे पढ़ायो बाबा 10 क्लास खां पोइ वरी नौकिरी वठाइणीसि, टीचर थी। अम्मा ॻोठ हूंदी त हुते टीचर हूंदी। वरी 74 में असां हिते आयासीं त बस पोइ घर संभाली। बिल्कुलु, कचेरी जो सिलसिलो जारी रहंदो। फिलहाल इट्स टाइम फॉर अ शॉर्ट कमर्शियल ब्रेक, सो डोंट गो एनीवेयर, वी विल बी राइट बैक। कीप वॉचिंग धरती टीवी। पटन ते बचन था हो जिते ल्यार पेरूं, पटन ते बचन था उता मुहिंजा मारूं, उता मुहिंजा सांगी हो मयारूं जन था लाज ते ल्यार पेरूं, पटन ते बचन था हो जिते ल्यार पेरूं। कांग आया किथे से कहीं व्या, किथा कांग आया किथा कांग आया किथे से कहीं व्या, वाहिरन दे वापस वलर सब वही व्या, मगर चाक कोटन में दिन जा चिकन था हो, मगर चाक कोटन में मुहिंजा चिकन था, जिता मुहिंजा मारूं उता मुहिंजा सांगी हो मयारूं जन था।
ल्यार पेरूं। जिथे संग न साथी उते व्याह उकारे, जिथे संग न साथी जिथे संग न साथी उते व्याह उकारे, तॾहिं वेठा बेवस खे शायद विसारे, हो न की पाण आया न की सॾ ॿुधनि था, हो न की पाण आया न की सॾ ॿुधनि था। उतां मुंहिंजा मारू उतां मुंहिंजा सांगी, हो मयारू मुंझनि था, लाज ते ल्यार पेरूं। पटन ते बचन था, हो जिते ल्यार पेरूं। पटन ते बचन था, हो जिते ल्यार पेरूं। महिरबानी, बस थोड़ी तो प्रैक्टिस कई सही, मां सोचो त बाबा जेकड़ो गायो। वेलकम बैक नाज़रीन, ऐं कचेरी भी हली रही है। थैंक यू अम्मी, तव्हांखे पसंद आयो मुंहिंजो गानो। बाबा कुछ चवण चाहियो था? बेटा माशाल्लाह ॾिसो न केॾो शानदार मैसेज आहे जी, ख़ासि तौर ते थर जे हवाले सां उतां मुंहिंजा मारू मयारू मुंझनि था। वाह वाह, तो माना सिंध जे हर चपे चपे तां प्यार कंदो हो। बेशक बेशक। हिदायत बलोच साहब, तव्हां ॿुधायो, तव्हां भी हिकिड़ा शाइर आहियो माशाल्लाह, सिंध जा तमामु, तव्हां सिंध जी अक्कासी भी कयो था पंहिंजी शाइरी में, मुख़्तलिफ़ शाइरी भी तव्हां कयो था। तव्हां एज़ अ पोइट, एज़ अ गुड फ्रेंड, तव्हां ताजुल बेवस खे कीअं ॾिठो? शाइर त हू वॾो हो, जीअं अॻु में मां चई चुको आहियां त हिंद ऐं सिंध जो तमामु वॾो शाइर हुयो, जंहिंखे हिंद जा सभु जेके बि लिखण वारा आहिनि जी, या शाइर आहिनि, वॾी इज़त ॾियनि पिया ऐं ॾींदा आहिनि। बिल्कुलु। ऐं बाक़ी दोस्त हू, मां जीअं अर्ज़ु कयो त शायदि हुयो ई हुयो वॾो, पर दोस्त बि मुंहिंजो वॾो हुयो। ऐं सचपच त मां इन्हनि ॿिनि माण्हुनि खां पोइ, यानी शमशीर हैदरी ऐं ताजुल बेवस खां पोइ, मिलण वारा माण्हू त खोड़ ई आहिनि, जी, पर दोस्त मां न ठाहे सघियो आहियां। मतलब तव्हांजी पूरी ज़िंदगी में शमशेरुल हैदरी ऐं ताजुल बेवस दोस्त हा, रहिया। इहे जेके हुया मूंसां सुबुह शाम गॾु वेहण वारा हुया, ऐं असांजो हिक ॿिए सां ॻाल्हियूं मिलंदियूं हुयूं, ठहकंदियूं हुयूं। तंहिंजे करे ताजुल बेवस तमामु वॾो माण्हू हुयो ऐं वॾो शाइर हुयो, इन में को बि शक कोन्हे। ऐं शायदि मथां सिंध में वरी अहिड़ो माण्हू ॿियो पैदा न थी सघे। बिल्कुलु बिल्कुलु, हक़ीक़त यकीन आहे त अम्मी, जॾहिं बाबा ज़ाहिर आहे, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि आहे, नूरजहान ते बाबा तव्हांजो हिकिड़ो शेर ठाहियो हुयो जॾहिं असां वेठा हुआसीं, त नाज़रीन खे मां कुझु ॾींहं पहिरियां बि ॿुधायो, अॼु बि ॿुधायां थी त वेठा हुआसीं असां ईअं बाबा सां गॾु ड्राइंग रूम में, अम्मी बि हुई, बाबा बि हुया, त मां नाना खे चयो त तव्हां छा हींअर जो हींअर का शाइरी ठाहे ॾेई सघो था असांखे? त नाना चयो छो न? मां चयो भला अम्मी ते का शाइरी ठाहियो। त हुननि चयो नूरजहान नूरी है, फिल्मों की माधुरी है। त इहा ॻाल्हि मूंखे हींअर ताईं यादि आहे, मां कॾहिं बि न विसरंदी आहियां, छो जो मां ज़ाहिर आहे त जॾहिं ॿारु नंढो हूंदो आहे उनखे क्यूरियोसिटी हूंदी आहे त शाइर जेको आहे कीअं शाइरी कंदो आहे, उहा त हिकिड़ी आमद हूंदी आहे, तव्हांखे वधीक इन ते यकीन हूंदो। त जेकॾहिं तव्हांखे कुझु सिटूं कंहिं शाइरी का यादि हुजे त तव्हां कुझु ॿुधाइणु चाहियो असांखे। हुनजो हिकिड़ो तमामु मशहूरु जापान जॾहिं वियो हो न, जी, तॾहिं हुतां हिकिड़ो ड्रिको शहर आहे, बहरहाल मां सॼो न ॿुधाए सघंदुमि। जी जी, हुन लिखियो जेको अख़बारुनि में छपियो हुयो, वरी मूं हुनजो जवाबु बि ॾिनो, उन मां कुझु जी जी, कुझु सिटूं ॿुधाए सघां थो तव्हांखे। त विजन वार छोड़िया त वस्कार कीअं आहे, उनजो उनवान हुयो त विजन वार छोड़िया त वस्कार कीअं, वतन वेड़ वालियूं ऐं वलहार कीअं, विजन वार छोड़िया त वस्कार कीअं, थकनि जा
कई थाक थाणा ॾिठे के पवारनि जा पकड़ा पुराणा ॾिठे के रतोलनि में राणियूं ऐं राणा ॾिठे के वलर कूंजड़नि जा उॾाणा ॾिठे के सिंधु जा किनारा अखियुनि ठार कीअं विजन वार छोड़िया त वस्कार कीअं किथे चेल सनड़ीअ ते गाघर ॾिठे का चला वेड़ बूलार ऐं झालर ॾिठे का किथे जरकंदे जीअ जी झांझर ॾिठे का लगन हुस्न वारनि जी बाज़ार ॾिठे का सहेलियुनि ऐं सरतियुनि जा सिंगार कीअं विजन वार छोड़िया त वस्कार कीअं अंबनि में भला ॾस त टपका पिया गुलेलनि ऐं ॻोढ़नि जा वस्का थिया कॾहिं मींहं मारुनि ते छचका कया चपर हेठि छेड़नि जा छपकार थिया कथेरनि जे खूहनि ते खिचकार कीअं विजन वार ॾिठो बेटा मां सॼो न पढ़ी सघुमि वक़्तु इजाज़त नथो ॾे मूं पोइ उनजो जवाब बि लिखियो उन में बि हिकु ॿ विजन वार छोड़िया त बरसाति पई पटनि ते पवारनि संदी राति पई हुई विजन वार छोड़िया त बरसाति पई हुई सभई थाक ऐं थाणा उजड़ल ॾिठासीं से राणियूं ऐं राणा बि निखिड़ियल ॾिठासीं वलर कूंजड़नि जा बि विछड़ियल ॾिठासीं ऐं साथी पुराणा बि बिगड़ियल ॾिठासीं न से मोर आहिनि न से कंग आहिनि न से राज़ आहिनि न से रंग आहिनि अंबनि में त टपका बराबरि पिया गुलेलनि जा वस्का बराबरि थिया ऐं छेरियुनि जा छमका बराबरि थिया से खूहनि ते खजका बराबरि थिया मगर से ख़ुशियूं सभु पे धारिया मल्हाइनि से बाग़नि जा माली ऐं मालिक न आहिनि वरी अर्ज़ ड्रिगो आहे ज़बरदस्त तमामु ख़ूबसूरत अच्छा हाणे मुंहिंजे ख़्याल सां प्रोग्राम जो वक़्तु जेको आहे पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे तमामु सुठो लॻो तव्हां सभु हिते आयो असांखे टाइम ॾिनो हिकिड़ो ईअं लॻो त घर में ई ड्राइंग रूम में वेही करे बाबा जे बारे में असां कचेरी था कयूं त लास्ट में जेकॾहिं बाबा तव्हां कोई मैसेज ॾियणु चाहियो मुख़्तसिर बाबा मुख़्तसिर मैसेज इहो आहे त असां जेको चाहे ताजल ऐं फ़क़ीर मोहम्मद लाशारी खां सिखियोसीं उहो इहो त तव्हां माण्हुनि सां प्यारु कयो ऐं धरती सां प्यारु कयो बिल्कुलु उहो ई तव्हांजो जीअपो आहे वाह ज़बरदस्त तमामु सुठी ॻाल्हि कई तव्हां सलीम ताज बिल्कुलु जेको अॼुकल्ह घुट बुसड़ ई पंहिंजो आहे सिचुएशन सिंध में स्पेशली त असां सभिनी ते फ़र्ज़ु आहे त अहिड़ा जेके सिंध जा आशिक़ आहिनि शेख अयाज़ आहे बाबा आहे बिल्कुलु ताजल बेवस आहे शमशुल रेदरी आहे त इन्हनि जो जेको कलाम आहे इन्हनि जो जेको पैगाम आहे उहो वरी नए नसल खे बि असां उन्हनि ताईं अॻिते पहुचायूं ऐं अहिड़ा प्रोग्राम बि उन सिलसिले जी हिकिड़ी कड़ी आहिनि त इहो धरती टीवी वारनि खे शाबाश आहे उन जेको आहे अहिड़ा प्रोग्राम रखिया आहिनि इन्हनि जी यादि जेको आहे सो इहा यादि जेके माण्हू हींअर असांजी क़ौम में जहिड़ा आहिनि उन्हनि लाइ आहे बेसिकली उन्हनि खे उनजो पैगाम पहुचाइणो आहे त उहे छा आहे ऐं उहे रोल मॉडल थियणु खपनि असांजा इन में असांजो जापो आहे इन में असां सिंध जो जेको आहे अॻिते वधण जो बिल्कुलु फ़क़ीर मोहम्मद लाशारी मुंहिंजो तमामु वॾो दोस्त हुयो जंहिं अख़बार में मूं लिखणु कथा मां लिखंदो हुउसि चौसठो रोज़ानो अख़बार में सो मुंहिंजो तमामु गहरो दोस्त हुयो जेको मुंहिंजे घर बि ईंदो हो अक्सर करे सो इहा ॻाल्हि वरी ताजल ऐं शमशीर जे हिन में मथां विसरी वञे त तव्हांखे ॿुधाए छॾियां मुंहिंजो तमामु गहरो दोस्त बिल्कुलु फ़क़ीर मोहम्मद लाशारी ताजल बेवस जी अम्मी वेंदे वेंदे कुझु मुख़्तसिर मतिलबु जेको तव्हां सोचो न कंहिंजे लाइ सुठो सोचो जॾहिं तव्हां ॿियनि जे लाइ बहितर सोचींदव त ख़ुदा पाण ई तव्हांजूं हर मुश्किलातूं सभु बिल्कुलु ख़तमु करे छॾींदो आसान कंदो बिल्कुलु महिरबानी उस्ताद बादल राई तव्हां असांखे वक़्तु ॾिनो थैंक यू लाजो भाई आप बि आहे त नाज़रीन हाणे वञण जो जेको आहे टाइम थी वियो आहे मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे इजाज़त ॾींदा दौन में यादि रखंदा इंशाल्लाह मंडे ते तव्हां सभिनी सां गॾु हूंदासीं वेंदे वेंदे मां सिर्फ़ु थल ॿुधाईंदमि छो जो वक़्तु न आहे वक़्तु मुख़्तसिर आहे सिंध मुंहिंजी अमां सुह तूं ही जिय मथां छा लिखी छा
लिखां छा लिखी छा लिखां हिक कलम हिकड़ो मां हिक कलम हिकड़ो मां किया पूरो पवां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां जागर में खीर में पई गडे खंड थी जागर में खीर